नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त माकड़ जे हमले खां पोइ सूबाई वज़ीर ज़राअत इस्माइल राव सिंधड़ी पहुतो। आबादगारनि जो दूल वॼाए अनोखो एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते अवामी न्यूज़ जे रिपोर्टर असद शर्जी ज़राअत जे सूबाई वज़ीर इस्माइल राव सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कई है। सर, तव्हां हिकिड़ो इहो सुवाल आहे त हीउ जेको पंहिंजो जेसिताणी लोकेस्ट खाते वारनि जे तरफ़ खां या जेको आहे सो हीउ स्प्रे मुकमल जहाज़नि जो नथो कयो वञे, तेसिताणी छा हिन जो ख़ात्मो मुमकिन आहे? जेकॾहिं गाॾियुनि रोडनि खां सवाइ जेके प्लांट प्रोटेक्शन वारनि जूं गाॾियूं आहिनि उहे हेठि नथियूं लही सघनि, जीअं त पंहिंजो बैराजी इलाइक़ो आहे ऐं तव्हां ज़मीदार आहियो। एरियल स्प्रे बि आहे डेजर्ट एरिया में, एरियल स्प्रे कयूं था पिया। हुन में असां वटि 2 जहाज़ आहिनि। हींअर असां उन्हनि खे वधीक अञा चयो आहे, असां 4 जहाज़ जी डिमांड कई आहे। सही, जंहिंमें असां वटि हिकिड़ो जहाज़ ऑपरेशन शुरू कंदो। 2 जहाज़ ॿिया बि असां हुनखे चया आहिनि त वधीक ॾियनि ताकी असीं डेजर्ट एरिया जेको रेगिस्तानी इलाइक़ो आहे पूरो। सही सर, हींअर बैराजी इलाइक़नि में जेको आहे नुक़सान त वधीक उते पई थिए न, त जीअं सिंधड़ी तालुको आहे साईं तका उते एरियल स्प्रे कोन थींदो, उते फील्ड टीम्स कंदियूं, उहे असां वधायूं आहिनि काफ़ी हाणे। अच्छा, असां फील्ड टीम्स जो तइदाद अॻे बि असांजो आहे, पर हींअर असां हुनखे डबल ट्रिपल आहियां डेली बेसिस ते वधाईंदा वञूं। इंशाल्लाह हुनते जल्दी कंट्रोल थी वेंदो। अच्छा, ॿियो सर, हीउ जेको आहे का इन जे लाइ ख़ासि दवा आहे या ही पेस्टिसाइड लिमडा या मेलाथिन? मुख़्तलिफ़ क्राप एरिया जी पेस्टिसाइड अलॻि आहे, डेजर्ट जी रेगिस्तानी इलाइक़े जी पेस्टिसाइड अलॻि आहे। रेगिस्तानी इलाइक़े में जेको एरियल स्प्रे थींदो आहे हुनजी पेस्टिसाइड उहा इंपोर्ट थींदी आहे, ॿाहिरां ईंदी आहे। अच्छा, हलंदो सिर्फ़ु। हलो, हा सर, तो अर्ज़ु पे कयमि त इहे जेके आहिनि माना एरियाज़ जेके आहिनि जंहिंमें मिसाल तौर इहा जेका पेस्टिसाइड हले पई, इहा पेस्टिसाइड खां सवाइ ॿियो को हिन जो मख़सूस ज़हर न आहे जंहिंजो को साइड इफेक्ट? हुन क्राप एरिया लाइ ॿी आहे, हुनजे लाइ वरी ॿियूं हिते जेके लोकल मिली थियूं वञनि उहे यूज़ थियूं थियनि जी। ऐं पर उहे बि एॾे वॾे मिक़दार में त कंपनीज़ 2-3 कंपनीज़ खां जेका अवेलेबल आहे असां खणी वरिती आहे। सही। अच्छा सर, ॿियूं शिकायतूं इहे बि थर जे अंदरि आहिनि, लिमडा साइलोथ्रीन जेका आम कमनि ते बि हले थी, त उन जो 300-400 रुपया रेट आहे ऐं क्लेम थियनि था उनजा 2-2 हज़ार रुपया ताज़ो छाछरे जे अंदरि उनजो जेको क्लेम कयो आहे 2-2 हज़ार जो, इन सां जेको आहे सो तव्हां खज़ाने खे नुक़सानु पियो पहुचे। इहो इन जो तव्हां वटि आहे चेक एंड बैलेंस? छा आहे? इहे सर आयूं आहिनि त जेको हिननि जेको पंहिंजो ॾेखारियो आहे त बाबा असां सर्वे में हेतिरो जेको आहे सो लिमडा स्प्रे थी आहे या हेतिरी जेका मेलाथन थी आहे। लिमडा जो हिननि जेको क्लेम कयो आहे पर लीटर जो 2 हज़ार रुपया, जॾहिं त लिमडा 400-500 रुपए जी मिले थी। हुन ते MRP मार्केट रिटेल प्राइस बि जेका आहे त 800-850 रुपया आहे। न, अगरि किथे हीअं थियो हूंदो त असां बिल्कुलु जांच कंदासीं, बिल्कुलु कंहिं सूरत में आहे ॻाल्हि बर्दाश्त। अच्छा सर, ॿियो इहो आहे त माना हिते जेको आहे उहे प्लांट प्रोटेक्शन वारनि जूं गाॾियूं स्प्रे हाणे कयो आहे न इहो। पहिरीं त जेको पहिरीं हेसिताईं ऑपरेशन लोकल हलियो पियो उहो हलियो पियो डिप्टी कमिश्नर जे ज़रिए, ऐं हाणे बि डिप्टी कमिश्नर साइन हुन में जी सॼो गॾियल आहे। हिन में असांजी माना डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट आहे, रेवेन्यू आहे, एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, सिंध गवर्नमेंट जा इहे जेके कंसर्न डिपार्टमेंट आहिनि लाइन पर उहे सभु हिन में गॾियल जॉइंटली हिन में ऑपरेशन में आहिनि सभु। सही। अच्छा, ही जेका बैराजी नारे वारी पट्टी आहे इन में माना एरियल स्प्रे न थींदो, सिर्फ़ु उहे जेके टीमूं आहिनि उहे ई कंदियूं? जिते जिते ज़रूरत हूंदी। ॾिसो न, एरियल टीम वारा सर्वे था कनि पहिरीं त किथे अची करे सघूं था, किथे नथा करे सघूं। सही। उहे तंहिंखां पोइ था कनि। उन्हनि जो हिकिड़ो सर्वे टीम्स अलॻि आहिनि उन्हनि जो, जेके पहिरीं सर्वे थियूं कनि, तंहिंखां पोइ उहे रिपोर्ट्स फर्निश कंदियूं आहिनि, रिपोर्ट सबमिट कंदियूं आहिनि। उन रिपोर्ट जे बेस ते ई उन्हनि जी वेही टीम उनखे बाक़ाइदे मथां खां जेका उहो मोकिलींदा आहिनि तव्हां इस्लामाबाद ताईं, पोइ वरी उन्हनि खे करे ॿुधाईंदा आहिनि त हिते तव्हां एरियल स्प्रे कयो, हिते न कयो। उहो आहे असांजो हले थो सॼो। अच्छा सर, ॿियो हिकिड़ो अवेयर माण्हू कोन्हनि, दोल वॼाइनि था, दॿा धुआं कनि था, हुननि जो जेको हिकिड़ी माइग्रेशन थिए पई। कयूं था त गाइड हर जॻह ते असांजा माण्हू मौजूदु हुजनि, घटि में घटि एटलीस्ट माण्हुनि खे गाइड कनि त हिन जे लाइ प्रिवेंटिव या एफर्ट कहिड़ा वठी सघनि था। उन जे लाइ एग्रीकल्चर डिपार्टमेंट खे बिल्कुलु चयो आहे त तमामु जेके बि कंसर्न माण्हू आहिनि उहे असांजा टोटल मैन पावर आहे उहे हिते लॻाइनि। अच्छा सर, ॿियो इहो आहे त भला हाणे इहो जेको हींअर ॿुधाइनि पिया त बारिशुनि ते हिननि जी कुझु नसल कशी थींदी? न, बारिशूं त हिनखे सूट कंदियूं। अच्छा सर, बारिशुनि में त हिननि जा पाण बचा पैदा थींदा, जेके आना आहिनि उन्हनि आननि मां वरी बचा फुटंदा। अच्छा सर, हाणे ॿिया बि जेके आहिनि सर्दी जे करे हिननि ते असरु पवंदो आहे, सर्दी जे करे ई गर्मी आहे। अच्छा, ॿिया बि हिन जा के हुतां खां पंहिंजो अचनि पिया रेला या सिर्फ़ु इहो ई आहिनि जेके हितां खां? इंडिया खां पई अचे न साईं, मेजर त 70% त इंडिया खां पई अचे। अच्छा सर, जेका हींअर पॉपुलेशन आहे या 30% हिते पंहिंजी पैदा थी आहे, जेका 50 या
सही असुल पहिरीं आई हुआ हली वई सही हे त अंधा हुआ जेके हुन रेगिस्तान में डेजर्ट एरिया में जेके बेदा ॾिना सही उहा एगलिंग जेका थी हुननि जी सही ऐं उहा जॾहिं हाणे हुनखे क्लाइमेट सूटेबल मिलियो आहे मॉइस्चर सूटेबल थियो आहे त उन में हुननि जी उहा लिम्फ पैदा थियो आहे सही 30% पॉपुलेशन उहा आहे 70% इंडिया खां आई आहे सर आख़िरी सुवाल इहो आहे त अॻ में बि जॾहिं माकड़ आई हुई ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद दौर में या उन खां अॻ में त उते तॾहिं ॿ टे जहाज़ जेके हूंदा उहे स्प्रे कंदा हिन दफ़े हिकिड़ो ई जहाज़ मिलियो जेको छोरे उन आस पास ॾिठो हुयो छा वफ़ाक़ भुट्टो हींअर इमरान खान न्याज़ी वेठो आहे मुल्क ते अच्छा माना मक़सदु इहो त हिन इहो जेकॾहिं न थी हिन जी रोकथाम न थी त ही त अॻिते पहिरीं खां ई घुड़ा कई जेकॾहिं असांजी ॻाल्हि ॿुधी वञे हा वफ़ाक़ ॿुधे हा ध्यानु ॾे हा कन ॾे हा त इहा एसि ताईं पहुचे ई कोन इहा हिते रेगिस्तान में ई मारिजी वञे हा ख़तमु थी वञे हा एरियल स्प्रे थी आहे त न बचनि ताईं न आननि ताईं ॻाल्हि अचे हा पर उहा ॻाल्हि न ॿुधी वई सिंध जो केस दरगुज़र कयो वियो सिंध खे कंहिं खाते में जीअं हर ॻाल्हि में सिंध खे वफ़ाक़ पहुचे थो रखे तीअं हिन मामले में सिंध जेको आहे सो वफ़ाक़ जेको आहे सिंध जो आवाज़ कोन ॿुधो जंहिंजो नतीजो इहो थियो आहे त हीअ वॾी आफ़त जेका सिंध खे नाज़िल थी आहे अच्छा सर हाणे अॻिते जेका जहाज़ वग़ैरह हुननि यकीन दयानी कराई चयो आहे असांखे पर असां त हुनखे चऊं त बाबा असां वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं असां तेल जा पैसा कोन्हे वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं असां दफ़ा जे लाइ पैसा कोन्हे असां चयो बाबा असीं था ॾियूं सिंध हुकूमत थी ॾे असां 10 करोड़ रुपया फौरन जारी कया हिननि खे ॾिना वठो जेतिरो तव्हां चओ तेल वठो दवाऊं वठो असीं था ॾियूं तव्हां मोकिलियो जहाज़ पर चलो सर थैंक यू सर टाइम ॾियण जे लाइ महिरबानी वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।